जामशोरे जे माज़ूर पोरियत पाण भरो थियण लाइ इलाज कराइण जी अपील कई आहे। गरीबाबाद कॉलोनीअ जे रहवासी पोरियत रिजिब अली बिरोही ॿुधायो त 4 साल अॻु साणस हादसो पेश आयो, जंहिंमें हू माज़ूर थी वियो। हुन चयो त वसार केतिरो इलाज करायो आहे। ऑपरेशन ते लखे रुपया ख़र्च अचण सबबि हू हिकु हंधि वेठल आहे। पोरियत चयो त खेसि पाड़े वारा ख़ुदा वास्ते ॾियनि था, जंहिं ज़रिए कुझु गुज़र सफ़र थिए थो। असांजो 4 साल अॻु में एक्सीडेंट थियो आहे। असां वारा हिते घणो रुलिया हिते एलएमसी में पहिरियों जेको कमु असांजो एलएमसी में थियो, पोइ हितां असां घणो अमरा कराची बि खणी वियो असांखे। पोइ उते हिकिड़े हुन चयो त डॉक्टर गोॾो मट पोइ 4.5 लख रुपया उहो थींदो, बाक़ी ॿियो ख़र्चु पंहिंजो। 4.5 लख ॿियो ख़र्चु पंहिंजो, जेको ॿियो ख़र्चु थींदो उहो तोखे पाण करिणो पवंदो। मां वटि एतिरी वसियत आहे कान जो मां पंहिंजो पोयों ख़र्चु खणी सघां। मां पंहिंजा बचा बि नथो पाले सघां, एतिरी मूंखे ताक़त बि कान्हे का। अपील ख़ुदा वास्ते असां चवंदा कयूं वसारण खे जेको असांजी मदद कनि। पोरियत रिजिब अली बिरोही अपील कई त संदसि सरकारी ख़र्च ते इलाज कराए मोहताजीअ खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।